अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवार बाबाला नेकी कढणनि खे अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 6 ऐं होशियारीअ खां कमु वठे ऐं तव्हांजे हाल हंड जे बारे में शहर वारनि मां कंहिं हिक खे बि हरगिज़ ॼाण न ॾे। बेशक उहे जेकॾहिं तव्हां ते ग़ालिब आया त पथर चिटे तव्हांखे मारे छॾींदा या तव्हांखे पंहिंजे मज़हब में मोटाईंदा ऐं उन वक़्तु तव्हां हरगिज़ कामयाब न थींदा। अहिड़ी तरह संदनि निंड ऐं बेदारीअ जे हाल खां ज़माने जे माण्हुनि खे बाख़बर कयोसूं जीअं ॼाणनि त अल्लाह जे अज़ाब ऐं सवाब जो वाइदो सचो आहे ऐं बेशक क़यामत अचण वारी आहे जंहिंमें को शक न आहे। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि करे जॾहिं संदनि मुआमिले में ऐं संदनि हाल ऐं तइदाद जे बारे में उन ज़माने वारा पाण में झगड़ो करण लॻा, पोइ चयाऊं त उन्हनि ते का यादगार इमारत ठाहियूं ऐं संदनि रब संदनि हाल ऐं तइदाद खे वधीक ॼाणे थो। जेके माण्हू पंहिंजे कम में ग़ालिब थिया तिन चयो त उन्हनि जे ग़ार ते ज़रूरु मस्जिद ॾींदासूं। सिगो ई चवंदा त ग़ार वारा 3 ॼणा हुआ, चोटूं संदनि कुतो, ऐं के चवंदा त 5 ॼणा हुआ ऐं 6 संदनि कुतो हो। कुझ जे बारे में धोखा हणनि था, के चवंदा त 7 ॼणा हुआ ऐं 8 संदनि कुतो हो। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त संदनि तइदाद खे मुंहिंजो रब वधीक ॼाणे थो, जंहिं के घटि माण्हू ॼाणनि था। पोइ संदनि बारे में तकरार न कर मगर ज़ाहिरी तकरार, यानी जेतिरो बयानु तोते नाज़ुल थियो आहे। ऐं संदनि बारे में उन्हनि किताब वारनि मां कंहिं हिक खां बि न पुछ, हिक खां बि त पुछ, कंहिं कम जे बारे में न चवंदो करे त बेशक आऊं उनखे सुभाणे करण वारो आहियां। पोइ चवंदो करे त जेकॾहिं अल्लाह घुरियो ऐं जेकॾहिं तव्हां नमाज़ पढ़ण या इंशाअल्लाह चवणु विसरी वञे त पंहिंजे रब खे यादि कर ऐं चयो त वेझो आहे त मुंहिंजो रब इन खां वधीक सही कम ॾांहुं मुंहिंजी रहनुमाई फरमाए। ऐं उहे पंहिंजे ग़ार में 309 साल वधीक रहिया। फरमाए त जेतिरी मुदत रहिया उनखे अल्लाह वधीक ॼाणे थो। आसमाननि ऐं ज़मीन जे कुझ जो इल्मु वटि आहे। इहो हर मौजूद शइ खे कहिड़ो त अजीब ॿुधंदड़ आहे। अल्लाह खां सवाइ संदनि को मददगार न आहे ऐं इहो पंहिंजे हुकुम ऐं कंहिंखे शरीक नथो करे तो ॾांहुं तुंहिंजे रब जे तरफ़ां जेको किताब वहीअ जे ज़रिए मोकिलियो वियो आहे उनखे पढ़ ऐं मट ते अमल कर। संदसि ॻाल्हाइण खे को बि बदिलाइण वारो न आहे।